इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी जांच इदारे FIA सोशल मीडिया ते पाकिस्तानी मॉडल्स नाकारी मुहिम हलाईंदड़नि जी सुञाणप जो अमल शुरू करे छॾियो। FIA ज़रियनि मूजिब मॉडल्स ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़ केतिरा सोशल मीडिया अकाउंट भारत में ऑपरेट थी रहा हुआ। ज़रियनि जो चवणु आहे त लाहौर, मुल्तान, पेशावर, इस्लामाबाद में भी अकाउंट ऑपरेट थिया आहिनि। FIA ज़रियनि मूजिब नाकारी मुहिम हलाईंदड़ मरकज़ी अकाउंट खे शॉर्ट लिस्ट करण जो अमल शुरू कयो वियो आहे। वाज़े रहे त अदाकारा महविश हयात, मेजर रिटायर आदिल राजा खिलाफ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराई, जंहिं जी ॿुधणी कंदे सिंध हाई कोर्ट अदाकारा खिलाफ सोशल मीडिया ते मौजूद मवाद हटाइण जो हुक्म ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।